नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे झोल में खबर ॾींदा हलूं त STP जे मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन जाम फतेह समेजो खे भरचूंडी जे पीर मियां शफ़ी पारां क़त्ल करण वारे ॾिनल धमकियुनि ख़िलाफ़ STP यूनिट रुकन बुरड़ा पारां ज़िले अॻवान जान मोहम्मद अबड़ो, कामरेड जाफ़र सिंधी, मुख्तियार लिगारी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब रुकन बुरड़ा अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे दौरान STP सीनियर वाइस चेयरमैन जाम फतेह समेजो खे धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई है। एहतजाज मुज़ाहिरे खे ज़िले अॻवान जान मोहम्मद अबड़ो, कामरेड जाफ़र सिंधी, मुख्तियार लिगारी ख़िताब कंदे चयो त जाम फतेह समेजो सिंध जे मज़लूम अवाम जो आवाज़ है। मज़लूमनि जे आवाज़ खे दॿाइण लाइ धमकियूं ॾींदड़ भरचूंडी जे पीर खे हिन एहतजाज ज़रिए असां चिता था ॾियूं त डॉक्टर कादर मंगसी जी क़यादत में सॼे सिंध जी मज़लूम अवाम जाम फतेह समेजो सां गॾु आहे। असां हिन एहतजाज ज़रिए मुतालबो करियूं था त फौरी तौर ते भरचूंडी जे पीर खे जाम फतेह समेजो समेत सिंध जी अवाम खां माफ़ी वठणु घुर्जे। ॿी सूरत में सॼे सिंध में जाम फतेह समेजो जी तहफ़ुज़ लाइ एहतजाज कयो वेंदो, छो त डॉक्टर कादर मंगसी जी क़यादत में असां पंहिंजे अॻवान जो तहफ़ुज़ करणु चङी रीत ॼाणियूं था। जीवन साथी डंडा बेड़ियों फाई घाट पोए पासा जा ऊंचा घाट जीए सिंध जीए डॉक्टर कादर मंगसी ऐं जीए सिंधी पोरे तवाम ही जेको अॼु नाम निहाद दहशतगर्दन गुंडन असांजे मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन मोहतरम जाम फतेह समेजो खे जेको आहे सो धमकियूं ॾिनियूं आहिनि, असां उन्हनि जवाबदारनि खे ॿुधाइण था चाहियूं, असां उन्हनि दहशतगर्दन गुंडनि खे ॿुधाइण था चाहियूं त जाम वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।